गुरबत जे लकीरन में जिंदगी जा साह खणंदड़ पोरियत अली अहमद शर जेको पंहिंजी न्याणी नादिया शर के कैंसर जड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला ऐं लाचार ॾिसे थो त संदसि जीव झुरी पवे थो ऐं संदसि अंदर में एहसासे महरूमी जो अहिड़ो त तूफ़ान कर खणे थो जो संदसि जूं सभई हसरतूं बेरहमी सां अब्दी निंड सुम्ही पवनि थियूं। खानपुर मार वेझो ॻोठ मवाली खान शहर में 1.5 साल खां कैंसर जहिड़े ख़तरनाक बीमारी में मुब्तला थियल 17 वरनि जी नादिया शर हिक ई खट ते पयल आहे, जंहिंजी मदद करण लाइ न त हितां जे चूंडियल नुमाइंदनि हिकु क़दम अॻिते वधायो आहे ऐं न ई वरी सरहदी वारनि तोड़े सिहत खाते घोटकी का सार लधी आहे। इहो ई सबबु आहे जो हू 24 कलाक कंहिं मसीहा जी मुंतज़िर बणिजी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। असां चवणु चाहियूं था जेके ई खान आहिनि, जेके ई सरदार आहिनि, उहे असांजी मदद कई वञे। शहरयार खान, बिलावल, अलीगढ़ खान, मार खान, लुंड खान, पिताफी खान असांजी मदद करे नंढड़ी मां जेके 1.5 साल थी वियो आहे, तबियत सही कोन्हे, हिते सखर रही में इलाज कराए पोइ जेका कराची मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज करायोसीं, टेस्टियूं करायूंसीं। 1.5 साल थी वियो आहे। ट्रांसप्लांट जो बोन मोरे जो मसइलो थी वियो, सो 40-50 लख रुपयो ख़र्च थी वियो आहे, जेको असां वटि हुयो ज़मीन ॿमीन विकिणी न्याणी जे करे ख़र्च कयोसीं। हाणे डॉक्टर चवनि था लंडन वारा त हिन जो ट्रांसप्लांट थींदो बोन मोरे जो। खानपुर मार जे ॻोठ मवाली खान शहरवासी पोरियत अली अहमद शर जी न्याणी नादिया जी हयाती बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदनि सरहदी वारनि तोड़े सिहत खाते खे अॻिते अचणु घुरिजे त जीअं मुसीबतनि जी मारियल नादिया ऐं संदसि जे वालिद जे मन में पलंजंदड़ हसरतूं मंज़िल माणे सघनि। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर मार।